अबू कादे तो मने पुट कम ते अबू तू रोजो जो रखो आ पुट रोज़ो रखियो आहे कम बि त कंदमि न अबू तकलीफ़ जो ते रोजो रखो ताई अलाह केरु कंदो पुट आस्ते आस्ते करे वेंदमि बच्चा सही है अब समोसा है चाट ते तीन जाए समोसा चाटी भी हाँ छो भला है रोजो जो रखो आ तू भी रोज़ो रखियो आहे अरे सदको वञाए अब तो के कवा जो हर साल रख दिया एक जगह दह रखा या हाणे इंशाल्लाह ताला सबूरा रख दम हाँ पुट हाँ को मसलो ई न आहे वठी ईंदमि ठीकु आहे मां हाणे हलां थो पोइ अलाह ख़ैरु कंदो ठीकु आहे जी ठीक ठीक ए मुंहिंजा मौला काथों रोज़ी जो दरवाज़ो खोल मालिक तूं ई हाँ सभिनि खे ॾियण वारो रमज़ान जो महीनो अची वियो आहे कमकार छाट लॻा पिया आहिनि कम ते वियमि लॻो कोन हा मालिक तूं काथों दरवाज़ो खोल मूं मिसकीन जो मुंहिंजा ॿार बच्चा बुख ते ने पंहिंजे गंज मूं काथों ॾे मालिक तूं ई तूं ॿुधो मेंदरा हाणे ॻाल्हि इहा आहे त बाबा कमकार जेकॾहिं थिए न त भली ॻाल्हि आहे आवारा घुमणु भली ॻाल्हि न आहे हाणे हे मेंदरो आहे मज़दूर माण्हू आहे मज़दूरी कंदो आहे हे हो तव्हां बि ईअं माना जेकॾहिं पढ़ो था त बहितरीनु आहे पढ़णु पहिरियों आहे कोशिशि कयो त पढ़ो जेकॾहिं न त पोइ अहिड़ो कमु न कयो जेको तव्हांजो पीउ मां परेशान हुजे ठीकु आहे न बाबा ॻाल्हि खे जेको आहे सम्झिबो आहे ही केरु आहे यार बाबा वञा इन खे वठी आए ॾे जी ठीक चाचा साईं सॾेव थो तव्हांखे साईं जी हो चाची सॾेव थो अंकल तव्हांखे मूंखे जी जी तव्हांखे अस्सलाम वालेकुम बाबा वालेकुम अस्सलाम जी साईं हुकुम कयो बाबा परेशान पियो लॻी ख़ैर त आहे हा ख़ैरु आहे छा थियो आहे ॿुधाए ख़ैरु आहे साईं को मसलो न आहे अरे बाबा का परेशानी आहे को मसलो आहे त ॿुधाए मूंखे साईं जे चवां थो न ख़ैरु आहे का ॻाल्हि न आहे ठीकु आहे साईं मां हलां हा हा भली हल तोखे इजाज़त आहे पर ॻाल्हि खे सम्झ अथई न का अहिड़ी परेशानी आहे त पोइ तूं मूंखे ॿुधाए सघे थो मसलो न आहे साईं इहो ॾींहुं आहे रोज़े जो मां चयो मज़दूरीअ ते वञा पर मज़दूरी लॻी कोन इन करे परेशान हुअमि सोचां पियो नंढड़ी बीमारी हेतिरी आहे उन बि रोज़ो रखियो आहे इहो सोचींदो अचां पियो त रोज़ी बि न लॻी आहे शाम जो कीअं थींदो इन हिसाब सां ॿी का ॻाल्हि न आहे अलाह ख़ैरु कयो आहे अहिड़ी का ॻाल्हि न आहे वरी ॾिसां थो किथे अॻिते वञी लॻी वञे मज़दूरी का अच्छा इहा ॻाल्हि आहे अलाह पाक ख़ैरु कंदो अलाह पाक ख़ैरु कंदो तोखे हाणे हिकिड़ो जेको आहे कमु कर हिकिड़ो मां फ़ोन कयां थो तूं वञ उते तोखे राशन महीने जो मिली वेंदो इंशाल्लाह ठीकु आहे न रहंदो किथे आहीं ऐं हिते ई रहंदो आहे ॻोठ में हा ॻोठ में रहंदो आहीं सही हा अस्सलाम वालेकुम आसिफ़ छा हाल आहे ख़ैरु आहे यार हमरा चई थो हिनखे त राशन ॾे पियो आहे न अञा घणा कटा पिया आहिनि हा 2 ॾेसि पोइ 2 सही आहे न ठीकु आहे उते वेठो थी आसिफ़ नाले हमरा जी उनखे मुंहिंजे लाइ चओ ठीकु आहे जी अलाह सिख ख़ैरु कंदो परेशान न थी महिरबानी तव्हां परेशान न थी परेशान अलाह ख़ैरु तव्हां कंदो। मुंहिंजे लाइ त फ़रिश्ता थी आया साईं न अलाह मालिक आहे सभिनी जो अलाह मालिक आहे ठीकु आहे मां हाणे जेको आहे हलां थो हा हलो दा बेशक मालिक बुख ते उथाईंदो ज़रूरु आहे पर सुम्हारींदो बुख ते न आहे अहिड़ा बंदा तुंहिंजी दुनिया में पिया आहिनि मालिक पर तूं ई तूं मां एॾो परेशान हुयुमि अलाए किथां फ़रिश्तो मोकिले मालिक तूं पंहिंजी शाह में बसि ॾियण वारो रब करीम आहे इन लाइ त असां जो शुक्र अदा कंदा आहियूं उथंदे वेहंदे सुम्हंदे बसि मालिक तूं ई तूं